वजीराज़म इमरान खान चयो आहे त जेतिरी बि हिमत हूंदी कश्मीरियुनि लाइ हर फोरम ते आवाज़ उथारींदो रहंदुसि। इंसाफ़ पसंद धुरियूं बि कश्मीरियुनि जे हक़ में आहिनि। ताक़त जो ज़ोर न हलंदो। पालारियल कश्मीर जे माण्हुनि खे हक़ ॾियारणा ई पवंदा। कोटली में जलसे खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त मूं कश्मीर मसइले खे दुनिया में उजागर कयो आहे। दुनिया कश्मीरियुनि सां 1948 में हिकु वाइदो कयो हो ऐं गॾियल क़ौमुनि खे उहो वाइदो यादि ॾियारींदो रहंदुसि। वज़ीर-ए-आज़म चयो त असां सभिनी खे ख़बर आहे त कश्मीरी अवाम कहिड़नि ज़ुल्मनि जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। समूरा मुसलमान कश्मीरियुनि सां गॾु आहिनि। जेसीं ताईं कश्मीरी आज़ाद न थींदा तेसीं ताईं उन्हनि जो आवाज़ बणियल रहंदुसि। इमरान खान चयो त कोशिश आहे त भारत खे बि सम्झायां त कश्मीर मसइलो ॾाढे ज़रिए हल न थी सघंदो। मसइलनि जे हल में ॻाल्हियुनि में ई हूंदो आहे। वज़ीर-ए-आज़म चयो त भारत ताक़त जो इस्तेमालु कंदे कॾहिं बि खटे न सघंदो। कश्मीरियुनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾियणी पवंदी। हुन चयो त अपोज़िशन वारा मूंखे ब्लैकमेल करे एनआरओ चाहिनि था। ही उबतो लटकी बि वञनि तॾहिं बि हिननि खे एनआरओ न ॾींदासीं।